साईं सदाई करी मथे सिंध सुकार, साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। जेडो तुझो नाव बाज बोडियाई मंगा, जेडो तुझो नाव बाज बोडियाई मंगा, रिय थंभे रिय थूणिए तू छपर तू छाव, आऊं कुजाड़ो कहां तोखे मालूम सबकी। सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे ऐं हिन सिंध सकाफ़त ॾिहाड़े जूं लख लख मुबारकूं हुजनि। शाल जिते रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हीअ अॼु सकाफ़ती ईद हुजे असांजी, हीअ सकाफ़ती ईद ॾेह तोड़े परॾेह में सिंधी मीडिया जे जेके बि मिड़नी साथी हुजनि, जिते जिते हुजनि, उन्हनि सभिनी खे बि वाधायूं हुजनि ऐं सिंध जो हर उहो वाण वस्ती ॻोठ शहर वारो उन सभिनी खे बि इहे मुबारकूं हुजनि। मुंहिंजी अदिन खे, मुंहिंजी भेनरुनि खे बि लख लख मुबारकूं हुजनि। सो मेहरान टीवी सथ पारां ॾेह तोड़े परॾेह खे हिन क़ौमी ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। उन शागिर्द खे, उन उस्ताद खे, उन हुनरमंद खे, उन हारी खे, उन मुहाणे खे, उन वाढे खे, उन मज़दूर खे, उन हारी खे जो ज़मीन खे खेड़े जो पोखे जो वापार करे, जो ख़ुशीअ जो इज़हार करे बालक हुजे, जंहिं बि ॿोली सां तालुक़ रखंदो हुजे, उन सभिनी खे लख लख मुबारकूं। सो अॼोके हिन ॾिहाड़े जे हवाले सां मेहरान टीवी सथ जी जेको नारो बुलंद थियो हुजे, सिंध रहे आबाद सदा, सिंध रहे आबाद सदा, ओ भिटाई साईं जे सिट सां गॾु हुजे त साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सिंध आबाद हुजे। कराची खां कारूंझर ताईं, कारूंझर खां केटी बंदर ताईं, केटी बंदर खां कशमोर ताईं, कशमोर खां लाड़काणे ताईं, ऐं अॼु कराची में जेको शाम जो सॼी सिंध में हर घटीअ में वाहण वस्ती ॻोठ में जेके अवां तयारियूं करे निकिता हुजो, शाल सदा अवां मुरकंदा हुजो, महकंदा हुजो, अवां जा अंगण ई आबाद हुजनि। असां जूं अमड़ियूं जेके भेनरूं हुजनि, जेका जीजल माउ सिंध हुजे, उहा बि अॼु अवां सभु उन जे झोलीअ में झुलंदा हुजो। जेके जेके बि जितां निकिता हुजनि उहे ख़ैर ख़ैरियत सां पंहिंजी मंज़िल ते पहुचंदा हुजनि। वरी उतां खां इहे जेके हुजनि झूमरियूं मस्तियूं इहे करे वरी पंहिंजे घर ख़ैर ख़ैरियत सां पहुचंदा हुजनि। इहे असां जूं दुआऊं अवां सां गॾु हुजनि। मेहरान टीवीअ जो सथ जेको हुजे उन में त शरीक असां सभु मिले, जेके बि असांजा साथी हुजनि, MCR खां वठी हिदायतकार ताईं, न्यूज़ रूम खां वेंदे जेको न्यूज़ रिपोर्टर हुजे, उन्हनि सभिनी खे असां वाधायूं ॾींदा हुजूं। अवां सभिनी लाइ बि असां दुआगूं हुजूं त अवां जंहिं हिमत सां, जंहिं जुरत सां, जंहिं हौसले सां कमु कयो हुजे, कैमरामैन खां एडिटर ताईं उन्हनि सभिनी खे बि सलाम हुजे। शाल आबाद हुजो। सो न्यूज़ जो असांजो जेको हिदायतकार हुजे, न्यूज़ जो जेको प्रोड्यूसर हुजे, न्यूज़ जो जेको डायरेक्टर हुजे, फ़र्क़ु हिकिड़ो साहब मणियादार माण्हू हुजे, मिठड़ी तबियत रखंदड़ हुजे, हर वक़्तु मुस्कुराए करे सॼी सिंध जे ॾुख खे बि ॾिसंदो हुजे, ॿुधंदो हुजे। कराचीअ खां कारूंझर ताईं हुनजी सुवारी सिंध ते नज़र हुजे। ऐं जेके बि ख़बरुनि में स्कूलनि जा रंग, जेके बि रिपोर्टर्स जेके रिपोर्टूं कयूं हुजनि, इहे सुहिणा सुहिणा रंग मूं पाण ॾिठो हुजे। हुन में साईंअ जो तमामु घणो हौसलो बुलंद थियो हुजे। हुन पाण ॾींहुं राति करे इन्हनि रंगनि खे अवां ताईं पुॼायो हुजे। सो फ़र्क़ु हिकिड़ो साहब पंहिंजी टीम सां गॾु असां सां गॾु हुजे। साईं अवां खे लख लख मुबारकूं हुजनि। फ़र्क़ु हिकिड़ो साहब पूरी क़ौम खे मुबारकूं हुजनि, सिंधी क़ौम खे, न सिर्फ़ु सिंधी क़ौम खे पर ॿी ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ उन्हनि सभिनी इंसाननि खे असांजे सिंधी सकाफ़त जो ॾियारो मुबारक हुजे। सर ही कीअं हिन ॾींहं खे ॾिसंदा हुजो, केतिरो इहो पूरो साल इंतज़ारु कंदा हुजूं ऐं अवां बि उन में वधि खां वधि हिसो मिलाईंदा हुजो, टीम में ईअं मेंबर थी शामिल थी, जॾहिं रंग ॾिसंदा हुजो त हर रंग खे तव्हां पाण एडिट करे पहुचाईंदा हुजो, कीअं लॻंदो हुजे? साईं अॼु जहिड़ो ख़ूबसूरत ॾींहुं शायदि साल में को ईद जो ॾींहुं बि न हूंदो आहे। हिन ईद जे ॾिहाड़ो जेको सकाफ़ती ॾिहाड़ो आहे, इन जो हूअं त असां वॾनि ईदुनि जो इंतज़ारु कंदा आहियूं, पर हिन ॾींहं जो इंतज़ारु न रुॻो हिकिड़े कंहिं फ़र्द खे हूंदो आहे, पर
घर जे समूरनि भातियुनि खे हूंदो आहे त असांजो सकाफ़त जो ॾींहुं ईंदो, असां झूमंदासीं, नचंदासीं, ॻाईंदासीं ऐं पंहिंजी सिंधी सकाफ़त सां मुहबत जो इज़हार कंदासीं। हिन ॾींहं जो तमामु घणो इंतज़ारु न सिर्फ़ु नंढनि ॿारनि खे हूंदो आहे पर वॾड़नि खे हूंदो आहे, पुड़नि पकनि खे हूंदो आहे, औरतुनि खे हूंदो आहे ऐं ॿारनि खां वेंदे पुड़नि पकनि ताईं सभु हिन सकाफ़ती रंगनि में झूमंदा आहिनि ऐं साईं खे चवां पंहिंजे सकाफ़त सां मुहबत जो इज़हार कंदा आहिनि। हीउ ॾिहाड़ो असां न सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं पर असां चऊं था त हीउ ॾिहाड़ो ईअं हुजे जीअं हर ॾींहुं असां पंहिंजी सकाफ़त पंहिंजी ॿोलीअ सां मुहबत जो ॾिहाड़ो करे मल्हायूं त जीअं असांजी ॿोली ऐं असांजी सकाफ़त वधि खां वधि तरक़ी करे। पर मूंखे ईअं लॻंदो हुजे त जीअं स्कूल में बालक असेंबलीअ में बीहंदा हुजनि, नज़्म ज़ब्त सां बीहंदा हुजनि, हिन ॾींहं ते ईअं हर को पाण में मेल जोल मुहबत सां प्यार सां हलंदो हुजे त तव्हां इहे मुहबतूं अव्हां जूं वधंदियूं हुजनि, इल्म में अॻु भरा थींदा हुजो, हुनर में अॻु भरा थींदा हुजो, पाण में मेठ मुहबत में अॻु भरा थींदा हुजो, नफ़रतुनि खे कढी ॿाहिरि उछलाईंदा हुजो, हिक ॿिए सां खीर मुहबतूं वठंदा हुजो। सो मां असां पूरे सथ जे लाइ बि दुआगू हुजऊं। असांजो जेको सरवाण हुजे साईं गुलाम नबी मोराई साहिबु ऐं जनरल मैनेजर नाज़ सहतो साहिबु, असांजा जेके बि रिपोर्टर्स, जेके अदाकार, जेके हिदायतकार, उहे सभु जेका टीम हुजे असां उन्हनि लाइ बि दुआगू हुजूं त टीम ऐं घर जा भाती कुटुंब सॼो जॾहिं ख़ुशि हुजे त सॼी सिंध अव्हांखे ख़ुशहाल नज़र ईंदी हुजे। अव्हां बि ईअं कंदा हुजो, पंहिंजे कुटुंब खे ईअं बहितर करे खणी हलंदा हुजो टीम, जीअं तव्हां बि हर ॾींहुं हर वक़्तु ईअं महकंदा बहकंदा रहंदा हुजो। सो इन ख़ुशीअ में रामू राधा ऐं असांजी जेका हीअ सुबुह वारी टीम आहे, फ़र्क़ु हिकिड़ो समेत साहिबु, असां इन इज़हार में केक बि कटींदा हुजूं ऐं अव्हांखे वाधायूं बि ॾींदा हुजूं त सिंध रहे आबाद सदा, सिंध रहे आबाद सदा, इहो जीजल सिंध लाइ असां केक कटींदा हुजूं। सो अव्हां सभिनी खे बि इहे वाधायूं हुजनि। साईं अचो अचो दोस्त। शहर में वाहन बस्ती ऐं सारे देह में गली गली आई शहर में वाहन बस्ती ऐं सारे देह में ये नारा प्याथा गूंजन, ये नारा प्याथा गूंजन, सिंध रहे आबाद सदा, सिंध रहे आबाद, सिंध रहे आबाद सदा, सिंध रहे आबाद, सिंध रहे आबाद सदा, सिंध रहे आबाद, सिंध रहे आबाद सदा, सिंध रहे आबाद। अव्हां सभिनी खे वाधायूं हुजनि ॾेह तोड़े परॾेह में। पर हाणे सिंध जो अॼु जेको ही क़ौमी काज हुजे उनजी तयारी थी चुकी हुजे। हर घटी वाहण वस्ती शहर शहर नगर नगर सुवारी सिंध जेका हुजे उहा अजरक जे फुलड़ियुनि में, रंगनि में, टोपी जे रंगनि में, पटके जे रंगनि में ऐं ख़ुशियुनि जे रंगनि में अॼु रंगियल हुजे। झूमरनि जे रंगनि में, हाय हाय गजनि झूमर जे रंगनि में, हाय 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 पटकनि जे रंगनि में बि ॾिसंदो हुजे कीअं सुहिणा लॻंदा, सुहिणा लॻंदा हुजनि। सो अॼु हितां असां ही प्रोग्राम करे वरी असां पंहिंजे सिंध जे दिलि हाय हाय ॻाए वॼाए झुमरियूं पाए उते अॼु शरीक थींदो हुजे। रामू बि राधा बि कराचीअ जी, असां सिंध जी दिलि कराचीअ में प्रेस क्लब जे अॻियां अव्हां असां शाम जो उते बि मुहबतुनि जा इहे जेके लफ़्ज़ हुजनि उते ज़रूरु वंडींदा हुजूं। सो हाणे प्रोग्राम जी शुरूआत में हिकिड़ो सुहिणो सकाफ़ती गीत हुजे, अव्हां जे नज़र कंदा हुजूं, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा कचहरियूं कंदा हुजूं।
हाय त नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं रामो राधा जो जेको ही देश हुजे ही ॾेह एॾो प्यारो हुजे सच पुछंदा हुजो असां पंहिंजो इज़हार जेको हुजे ॻाए वॼाए कयो हुजे ऐं रूह सां कयो हुजे दिलि सां कयो हुजे हा असां कोशिश सां इहा कई हुजे त असां रूह सां हिन ॾींहं खे ॻाए वॼाए झूमरियूं हणी ऐं जेको साम्हूं ईंदा हुजूं त ख़बर पवंदी हुजे अॼु असांजे सिंध जो ॾिहाड़ो हुजे ऐं वरी जीअं सादिन मुरादिन में घर जे भाती खे चवंदा अबा तूं थोरो अदी तूं थोरो लाॾो त ॻाईंदी हुजी मासी तूं त अदा छॾ पर असां जेको हुजे माना को बि शर्म न कयो हुजे हिजाब न कयो हुजे पर जी सिंध अमर जी जेका अॼु शादी हुजे उनमें असां रूह सां ॻाए वॼाए रामू राधा हिते बि बीठा हुजनि वरी शाम जो कराची बि वञूं सो जीजल सिंध सां जेको इज़हार हुजे उहो ॻाए वॼाए असां कयो हुजे इहो न चइजे आऊं न पर हा असां जीजल सिंध लाइ जेको हुजे पोइ चवंदा हुजनि त जंहिंजो जेको कमु हुजे उहो ज़रूरु करे पर शादी मुरादी ख़ुशीअ में अव्हां जहिड़ो बि रंग हुजे जहिड़ो बि अव्हां जो अंदाज़ हुजे उन में उहो मोहबत जो इज़हार कंदा हुजो हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो हलो वालेकुम सलाम अदा केरु कहिड़े शहर खां अदा छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि अल्लाह जा करम साईं तव्हांखे सॼी सिंध वासियुनि खे लेरान पीर जे सख़्त ऐं समूरी सिंध जे पारां जेको सकाफ़ती ईद जूं लख लख वाधायूं हुजनि साईं खैर मुबारकूं अव्हांखे बि लख लख वाधायूं हुजनि साईं जेको लेरान पीर सख़्त जी सुबुह सां जेका नसिहत आहे माशाअल्लाह स्क्रीन ॾिसी ॾाढी ख़ुशी थी यकीन ख़ुशी थी हुजे दिलि सां ॿुधाईंदो हुजे ॻाए वॼाए ॿुधाईंदो हुजे साईं लेरान टीवी जी जेका स्क्रीन सुबुह साईं जेको रामू ऐं राधा जो प्रोग्राम ॾिसी ऐं शुरूआती चेक कटियो वियो ऐं उनमें असां न्यूज़ डायरेक्टर फरूक साहब खे बि ॾिसी ऐं तमामु घणी ख़ुशी थी आहे साईं वाह वाह इहो मेरान टीवी सथ ऐं सरवाण ऐं असां सभिनी जो असां जेके हुजऊं न इहे घर जा भाती हुजऊं असां पंहिंजो मोहबत जो इज़हार सॼी सिंध सां ईअं कंदा हुजऊं हलो वॾी महिरबानी हुजे साल जिते रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो सो चवंदा हुजनि त सजण ऐं साणी कंहिं अणासीअ विसरे सजण ऐं साणी कंहिं अणासीअ विसरे हेफ़ तनी होए जिन वतन विसारियो वतन ही असांजी जेका सिंध हुजे हिन में ॾेह जेको हुजे ही ॾेह जेको हुजे इहो मोहबत कंदड़नि जो हुजे महिमान नवाज़ीअ जो हुजे हुनुरमंदनि जो हुजे शागिर्दनि जो हुजे उस्तादनि जो हुजे हाय हाय जेके असां वरी चऊं त जदीद दौर में मीडिया सां जेके ॻंढियल हुजनि ऐं हीउ जेको कमु हुजे जदीद कमु कैमरा खां वेंदो हुजे ऐं सोशल मीडिया हुजे कंप्यूटर हलाईंदा हुजनि इन में महारत कंदा हुजनि सिंध जा बालक अॻियां वधी करे दुनिया में पंहिंजो नाम कंदा हुजनि त अॼु ॾींहुं हिन ॾींहं ते पोइ अव्हांखे इहो महसूसु थींदो हुजे त मूं पढ़ी लिखी केतिरो पंहिंजे धरतीअ लाइ पंहिंजे माण्हुनि लाइ किरदार अदा कयो हुजे अव्हांखे उन में ख़ुशी महसूसु थींदी हुजे ऐं तव्हां सम्झंदा हुजो अॼु असां को वॾो कमु कयो हुजे बाक़ी जेको हुजे नसा पता झेड़ा फसरियूं आया नीह ख़ुशीअ जा तू तर गोयो लटिया थाणी छो हे पढ़ू जक न हणन साधन मुरादन में उनन वांगर हाणे सो मां हिकड़ी नरड़ी साही वठंदो जा साही खां पोइ वापस ईंदा हुजू अञा त असां कचहरियूं कंदा हुजू
शहर शहर में गाहण बस्ती ऐं सारे देह में गली गली आई शहर शहर में गाहण बस्ती ऐं सारे देह में ये नारा प्याथा गूंजन ये नारा प्याथा गूंजन सिंध रहे आबाद सदा सिंध रहे आबाद 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 जीजल रहे आबाद सदा सिंध रहे आबाद सदा। एक दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल जिते रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ऐं जेके सुहिणे लतीफ़ जी सिंध हुजे ये कलंदर लाल शहबाज जी सिंध हुजे वाह वाह। ये सचल सरमस्त जी सिंध हुजे ये ओलिया बुजुर्गनि जी फ़क़ीरनि जी दरवेशनि जी भूए जेका हुजे भलारी भिट जेका हुजे इन मां असांखे शाह लतीफ़ साईं ॿोलीअ जो अहिड़ो त ज़ख़ीरो असांखे ॾेई छॾियो हुजे जे वरी असां मुंहं जे दड़े ते नज़र रखंदा हुजूं त एॾा तहज़ीब याफ़्ता हाय हाय असांजा अॻूणा माण्हू जेके तारीख़ में एॾो त शान ऐं मान सां अॼु बि ॻाइजंदा हुजनि सच पुछो त उन्हनि सभिनी खे सलाम हुजे त हुननि पंहिंजे उन वक़्त में उन दौर में पंहिंजो पाण पंहिंजी मनता पाण माणी हुजे मुंहं जे दड़े जूं इहे कुशादियूं घटियूं हुजनि हे उन में वरी पाणीअ जो ड्रेनेज सिस्टम हुननि ठाहियो हुजे वरी उते पंहिंजो ॻोठेड़ो आबाद करे वरी टायर ठाहे करे पंहिंजे सफ़र खे आसानीअ में तब्दील कयो हुजे ॿेड़ी ठाहे दरिया वसीले श्रीलंका ताईं वञी वापार करे जेके समुंड में दरिया में अनेक जेके शयूं हुजनि हाय हाय जेके माण्हूअ खे मालदार बणाए छॾीनि पोइ वण जो वापारु उहो उन्हनि शुरू खां कयो हुजे सच पुछो त इहा का घटि ॻाल्हि न हुजे इहा एॾी सुहिणी ॻाल्हि इन ते असांखे फ़ख़ुरु थींदो हुजे त हाणे बि अव्हां तालीम अहिड़ी पढ़ाए छॾियो अहिड़ो हुनुरु करे छॾियो अहिड़ो रंग रचाए छॾियो धरतीअ लाइ अहिड़ो कमु करे छॾींदा हुजो जो अव्हां तारीख़ में ॻाइबा हुजो वधंदा हुजो माण्हू अव्हां लाइ दुआऊं कंदा हुजनि फ़ख़ुरु महसूस कंदा फ़ख़ुरु महसूसु नौजवान असां पंहिंजी धरती जे लाइ कुझु न कुझु कयो हुजे सो जेके ॿोली जेका हुजे मिठी लोली हुजे ॿोली हुजे जीजल जी झोली हुजे हाय हाय सिंधो सिंध मां हाय हाय तुंहिंजे तोते पियो नाज़ कयां सिंधो सिंध मां तोते पियो नाज़ कयां तुंहिंजे झोलीअ में झुलां वाह वाह। तोते पंहिंजी जिंद ॾियां हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो हलो अदो इहो फोन पंहिंजो पाण में ॻाल्हाए करे कटे वियो हुजे सो हिकु दफ़ो ॿीहर अवां सभिनी खे अॼोके हिन सकाफ़ती ईद जूं लख लख वाधायूं हुजनि जेके जेके महिराण टीवी ॾिसंदा हुजनि ऐं सिंधी मीडिया जो जेको ही सॼो मांडाण मचायल हुजे इन मांडाण में जेके अवां सभु मोहबत कंदड़ जो जेको इज़हार करे बालक बालकनि त स्कूल में पंहिंजो मान जो मल्हायो हुजे ऐं मुंहिंजा बालक पोइ न्याणियूं हुजनि पुटड़ा हुजनि उहे मासूम गुलनि उन्हनि वाह जो इज़हार कयो हुजे हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो 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 वालेकुम सलाम अबा कहिड़ी कुंड ते बीठो हुजी कहिड़े शहर मां हुजी अदा अली हैदर ख्वाजा ज़िलो सिजावल वो सिजावल छा हाल हुजे दा ख़ुशि हुजी चङो भलो अदा ठीकु चङो भलो तव्हां ख़ैर आहे ॿुधायो तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर लॻो पियो हुजे लाड़ जा माण्हू बि अॼु निकिरी पिया हुजनि सकाफ़ती ॾियारे ते अॼु लाड़ जी हवा बि गुंजी वई हिते वाह वाह कीअं रंग लॻंदा हुजनि ॾाढा भला बहितरीन ख़ैर हुजे वाह वाह वॾी महिरबानी हुजे शाल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा सो ही जेको राम राधा हूअं बांहां सां कचहरी भोग ठकाव जेको बि रंग हुजे
वो हमेशा रंग रखो अचे पर अॼु राधल तूं भला कहिड़ी सोच में हुजी। सोच में न हुजा बस चवा हाणे घर भाती ॻाल्हाए त पोइ हाणे मां वरी चुप करा। बस तूं वरी उधार अरे वॾो ॻाल्हाए त माण्हू चुप करे। हाँ पोइ तूं वरी घर भाती हुजी न तूं हाँ वॾो हुजी घर भाती हुजी तूं ॻाल्हाईंदो हुजे। अॼु तूं ॻाल्हाईंदो हुजे। अॼु त मां सच पुछो नओं वॻो सिबरा अहिड़ो रखो जे रोज़ ॾिसां त बस अॼु कहिड़ो ॾींहुं रोज़ ॾिसे के कॾहिं इहो ॾींहुं अचे त मां हे वॻो पायां। हाणे इहो वॻो 8 ॾींहं कोन लाहे। सो हिन में अॼु ख़ुशी हुजे एतिरियूं हिन में अॼु मोहबतूं मिलंदियूं हुजनि कराची वञा हर ॿियो मूंखे भाउ मूंसां भाकुर भाउ उहे मोहबतूं ईअं कीअं मां झटि छॾे लाहे छॾींदो 8 ॾींहं मन पाई उन में रखो वेठो हुजे। भले कुझु बि चवंदी मेरो हुजे थी वञे उन खां पोइ बि चवे हिन में मोहबतूं हुजनि भाकुरनि जूं मोहबतूं हुजनि ईअं। खथेराई खूब मेराई महबूब असां मारू मन में इहो बसि सो हाणे ख़बरुनि ॾांहुं हलंदा हुजूं सिंध रहे आबाद सदा सॼी सिंध मुर्की पई हुजे बहकी पई हुजे झोलीअ में जीजल जीअ में झुलंदी हुजे सॼी सिंध जा बालक वॾा नंढा सो ख़बरुनि ते हलंदा हुजूं ॾिसंदा हुजूं त सिंध में अॼु कहिड़ा किथे रंग थींदा हुजनि वरी वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं। नाज़रीन एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल जिते रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। राधल हीअ जो के ॾींहं ते तोखे हीअ मुंहिंजे तरफ़ां गुल हुजे थोरो वॾो त हुजे न इहो इन करे जीअं जीअं ताज़ो गुल फुटो हुजे तीअं हिते गुल पहुता हुजनि गुल त गुल हुजे हा उहो त हुजे हा इहो तोखे इहो जेके रंग हुजनि हिन में त अॼु इज़हार जेको पंहिंजे घर वारा जेके हुजनि उहे पंहिंजे वनीअ खे मोहबत जी का इज़हार वरी राधा जे तरफ़ां तोखे हुजे हा सो आऊं पंहिंजे सभिनी उन्हनि घर भातियुनि खे सभिनी खे बि चवंदो हुजां अव्हां लाइ मोहबतूं सिक ईअं सावड़ जिया हुजनि हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा वाह वाह अदा छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला हुजो भई ॿेड़ीअ सां कीअं रंग लॻंदा हुजनि कुर्ब मोहबतूं अॼोका रंग कीअं लॻंदा हुजनि वॾियूं मोहबतूं अव्हांखे बि खोड़ सारा सलाम हुजनि राम राधा जे तरफ़ां वाबा वादा आमीन वादा वादा अव्हांखे महिरान टी जा रंग कीअं लॻंदा हुजनि अॼोका हा वाह वाह ख़ुशि थियो जी ॿुधाईंदो ख़ुशि थियो न पर रंग वणिया हुजनि ख़ुशि थियो हुजी
वॾी महिरबानी हुजे, वॾी सभिनीनि महिरबानी। खे खोड़ सारा सलाम ॾींदा हुजो, साल जिते रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ही हिकिड़ो गुल जेको मुरादुल करे, ॿियो ही गुल जेको हुजे इहो मुंहिंजे उस्तादनि खे हुजे, जेको स्कूल में ॿारनि खे, जेके असांजूं भेनरूं जेके हुजनि, उहे वरी जेके मास्तरियाणियूं हुजनि ऐं उस्ताद हुजनि, उन्हनि लाइ बि हिकिड़ो ही गुल हुजे। सलाम हुजे तव्हांजी अज़मत खे। राधा जे तरफ़ां ही जेको गुल हुजे इहो मां पंहिंजी अमड़ खे ॾींदी हुजां ऐं हिन ॾींहं जूं लख लख मुबारकूं ॾींदी हुजां ऐं दुआऊं ॾींदी हुजां कि साल जुग जुग जीअंदी हुजे। सो ही उन्हनि उस्तादनि लाइ बि गुल हुजे। ही गुल वरी मां उन्हनि शागिर्दनि खे बि ॾींदो हुजां जिन कमाल करे ॾेखारियो हुजे। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां, राधा जे तरफ़ां एॾो प्यार हुजे, साम्हूं हुजो त सच अवां ते रुगो गुलनि छावर कंदो हुजां। अहिड़ो त स्कूल में टेबला कया हुजनि, तकरीरूं कयूं हुजनि, जेके रंग अवां रचाया हुजनि। हलो हलो, वालेकुम सलाम। आजा केरु कहिड़े शहर खां था? छा हाल हुजे अदा? ख़ुशू जी चङो भलो। वो अदा ख़ुशू जी अदा। वाह 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 वाह, प्रोग्राम ॾिसंदो हुजे, सुठो बि लॻंदो हुजे ई न। सियालकोट जी मौसम कीअं हुजे? सियालकोट जी धुंध लॻो पियो हुजे। ॿियो सभु ख़ैर हुजे अदा? ख़ुशि वेठा हुजो? शुक्र अल्लाह जा करम, मालिक लखे खान सफ़ा थिया, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ख़ुशि रहंदा हुजो। भला अॼो के ॾींहं जूं कहिड़ी कहिड़ी तयारियूं कयूं हुजनि? माशाअल्लाह तव्हां ॾाढो प्रोग्राम सुठो लॻो यार। भला सियालकोट में बि को सकाफ़ती तयारी कई हुजे, उते को फैमिली सां, को पंहिंजनि सां उते बि इज़हार कयो हुजे? फैमिली वैमिली का बि न आहे, फैमिली कई कराची या गुलशन में। पोइ हिते नौकिरी ते हुजी? हा बा नौकिरी ते। हाँ बाबा, फोर्स में हुजी जा? हा वाह, हाय हाय, सलाम हुजे सॼे फोर्स वारनि खे। वालेकुम सलाम। भला किथां जो हुजी? अबा असुल किथां जो हुजी? जी वाह, अबा असुल किथां जो हुजी? असुल मां नवाब शाह जो आहियां। नवाब शाह जो? केरु हुजी पाण? केरु हुजी पाण? मां बुढियो हुजां, बुढियो। भला बणा छीअं। वाह वाह, सभिनी खे, सभिनी साथियुनि खे सलाम चवंदो हुजी ऐं जेके बि फोर्सिस जा जवान हुजनि उन्हनि सभिनी खे बि सलाम हुजे। राधा जे तरफ़ां बि उन्हनि खे सलाम हुजे, दुआऊं हुजनि, साल हमेशा जित रहो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, पंहिंजे मक़सद में कामयाब हुजो। सो ही गुल उहे फोर्सिस जा जेके जवान हुजनि उन्हनि लाइ बि हिकिड़ो ही गुल हुजे। ऐं असांजी जेका सिंध पुलिस हुजे उन्हनि में जेके मणियादार माण्हू हुजनि ऐं उहे जेके फोर्सिस जा माण्हू हुजनि जेके मोहबती मेड़े में बि मोहबत जो इज़हार कंदा हुजनि, उन्हनि लाइ हुजे। सुघड़नि लाइ गुल हुजे। ही सुघड़नि खे सुघड़नि बि वाहड़ वहाए छॾिया हुजनि। उन्हनि खे ॾींदी हुजां। हुनरमंद त जिन अजरक ठाहिया हुजनि, जेके रिलियूं ठाहियूं हुजनि, उन्हनि भेनरुनि खे हुनरमंदनि जे मथां ही गुल छटाईंदो। जेके मुंहिंजूं अदियूं हुजनि, मुंहिंजी भेनरूं हुजनि, जिन बि हुनर जो कमु कयो हुजे, फोन कॉल हुजे। हलो हलो, अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। अदा केरु कहिड़े शहर खां था? सर शाहनवाज टंडो आदम खां सर। अदा छा हाल हुजे? ख़ुशि हुजो, चङा भला हुजो। सर अल्हम्दुलिल्लाह, शुक्र, फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो सर? दुआ दुआ। कीअं रंग लॻंदा हुजनि? मेहरान टीवी ॾिसंदा हुजो, रामू राधा जा रंग कीअं वाके नज़र ईंदा हुजनि? सर जबरदस्त जबरदस्त, माशाल्लाह। तव्हां हिन गेटअप में ॾाढा ज़बरदस्त था लॻो। वाह वाह। जी जी, सिंध जे सखावत दिहाड़े ते पूरी सिंध वारनि खे असां सलाम था कयूं। ऐं मां पाण पाक आर्मी खां आहियां सर। वाह 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 वाह, सलाम हुजे पाक आर्मी जे जवाननि खे बि। हवालदार नासिर कश्मीरी को जेको आहे प्रोग्राम ॾिसी ॾाढो ख़ुशि पियो थिए। हाय हाय, कश्मीर जे भाइरुनि खे बि सलाम, कश्मीर जे भाइरुनि खे सलाम हुजनि, उन्हनि खे मोहबतूं हुजनि। जी जी, ॾाढो ख़ुशि आहियूं सर। असां पाण सखावत जो ॾींहुं मल्हाईंदा हिते ऐं सभिनी पूरी सिंध खे सिंधी सखावत दिहाड़ो मुबारक हुजे। मूंखे सच अव्हांखे बि लख लख मुबारकूं हुजनि। मूंखे सच मुबारकूं। थैंक यू थैंक यू। सच पुछो त अव्हां फोर्सिस जा जेके बि जवान हुजो,
कहिड़ी ॿोलीअ सां बि तालुक़ु रखंदा हुजनि फोर्सिस जा जवान, पर महिराणी टीवी जा प्रोग्राम रामू राधा जे प्रोग्राम खे पंहिंजे उते ड्यूटी सरंजाम ॾियण सां गॾो गॾु हिन रंग खे पसंदि कंदा वरी हुजनि। असांखे फोन कॉल कंदा हुजो, इहे अवां जूं मोहबतूं, इहे अवां जा कुर्ब, इहे अवां जा लख लाइक। जेके पाक आर्मी जा ॿिया जेके जवान सभु ॾिसंदा हुजनि उन्हनि सभिनि लाइ हीउ मुंहिंजो गुल हुजे, अवां जूं मोहबतूं खोड़, अवां जो प्यार इज़हार, ऐं जेके बि जिते जिते उन्हनि में असांजा सिंध वासी कंहिं बि ॿोलीअ जो उते को फ़र्क़ु न हुजे, पूरे पाकिस्तान, सिंध, बलोचिस्तान, केपी के सभिनी जी मोहबत हिन में ॻंढियल हुजे। ऐं जेके मुंहिंजूं अदियूं हुजनि, मुंहिंजी भेनरूं हुजनि, जेके पंहिंजा घर संभालींदियूं हुजनि, पंहिंजा बच्चा संभालींदियूं हाय हाय। हुजनि, उन खां पोइ वरी जेको हुजे वरी भर्त भरींदियूं हुजनि, रलियूं ठाहींदियूं हुजनि, झंड जोटींदियूं हुजनि, उन्हनि अदियुनि भेनरुनि खे राधा जे तरफ़ां गुल, हाय गुलनि जी वर्खा अवां ते कंदा हुजूं। सच पुछो त सॼी सिंध में ईअं गुल खणी घुमंदा हुजूं। अवां हुनरमंदनि खे पढ़िया लिखिया जेके सोशल मीडिया ते कमु कंदा हुजनि, टिकूं गुल जोड़ींदा, सुघड़ उठ सवार, डांद जा सवार, घोड़नि जा सवार, मेला मचाईंदड़, उन्हनि सभिनि ते गुलनि जूं वर्खाऊं कंदा हुजूं। छाल अवां जग जग जियो, जुग जुग जियो, ख़ुशियूं माणियो, अवां मुरकंदा रहंदा हुजो। सो हाणे हलंदा हुजो हिकिड़ो वरी ख़ूबसूरत गीत हुजे। हाय हाय, जीअं मां हिन चयो राधुल चयो हुजे त जेके जी अदा, हा सही हुजे, मां उन तरफ़ ईंदो हुजां। कॾहिं कॾहिं अॼु ॾींहुं लॻो पियो हुजे ख़ुशीअ में, असांखे बि ख़बर ई न पवंदी हुजे, सो ज़रूरु पोयां हिदायतकार जेको हुजे उहो हिदायत ॾींदो हुजे, पर सर असां बि उन ई रस्ते ॾांहुं वेंदा हुजूं। त मार्वल जेको इज़हार कयो हुजे उहो हिकिड़ो सर्तीअ तौर, सो अॼु आऊं ससी मारवी, हाय हाय सुहिणी वाह वाह, लीला, इन्हनि सभिनी भिटाई जे सतनि सूरमियुनि जे लाइ मार्वल जो गीत, ऐं जेके सिंध जूं पढ़ियूं लिखियूं न्याणियूं हुजनि, हुनरमंद हुजनि, तोड़े जो खेत खेड़ींदियूं हुजनि, असांजूं जेके भेनरूं मारूं हुनरमंद, उन्हनि सभिनी लाइ महिरान टीवी ख़ासि हिकिड़ो तोहफ़ो ठाहियो हुजे गीत जे सूरत में, पंहिंजे जीजल सां वचन जो, अमड़ जी लोलीअ सां, उन जे ॿोलीअ सां केतिरो इज़हार कंदी हुजे सिंध ॼाई, सिंध जी न्याणी। ही गीत अवां सभिनी जे नाम हुजे, उन खां पोइ वापसि अचूं, अञा त असां कचहरियूं कयूं। भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में, साल जिते रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे, ऐं अॼु सकाफ़त ॾिहाड़े जूं अवां सभिनीनि खे लख लख वाधायूं हुजनि। ॾे हुजे परॾे हुजे, जिते बि मिलणी महिरबान मोहबतूं कंदड़ धरतीअ सां जेको मोहबत जो इज़हार कंदा उन्हनि सभिनी खे लख लख वाधायूं हुजनि। शाल अवां जुग जुग जियो, मुरकंदा हुजो, महकंदा हुजो, हारी नारी जेके हुजनि असांजा, हारी ऐं मज़दूर लाइ त गुल ई गुल हुजनि, हर ॾींहुं उहे असांखे गुल पोखे तयारु करे मोकिलींदा हुजनि। वाह वाह, हाय हाय, ॿुधो हुजे, ओ गुल खपाए न माले मूंखे हार घुरिजन, ओ गुल खपाए न माले मूंखे हार घुरिजन, मूंखे हार घुरिजन, मुंहिंजा माण्हू था अचनि,
मूंखे हार घुरिजन पिरी प्यारा था अचनि ओ गुल खपाए न माली मूंखे हार घुरिजन ओ गुल खपाए न माली मूंखे हार घुरिजन। सो हे गुल जेके हुजनि ऐं इहे जेके खेत खेड़े हाय हाय सो भिटाई साईं बि उन लाइ चयो हुजे त जिनी डांद न बिज हाय हाय जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो वाह वाह जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे वाह वाह सो हारी मज़दूर उन पखी जीअं हुजे त जेको सुबुह सां निकिरी पवंदो हुजे पंहिंजे अनाज जी ॻोल्हा में पंहिंजे आणियूं ऐं चाड़ियूं जेको बालकनि लाइ जेका रोज़ी कमाए अचनि सो अहिड़ा जेके मालिक हुजे दातार हुजे इहे तवक्कल न वटि बनी हुजे न बिजनेस हुजे न रोजगार हुजे उहो बि जेको हुजे खाईंदो हुजे पीअंदो हुजे पाईंदो हुजे दुनिया में हलंदो हुजे इहे सभु मुंहिंजे दातार जा जेके हुजनि न करम नवाज़ियूं हुजनि। हा सो उन वाढे लाइ लोहार लाइ हारी लाइ मज़दूर लाइ असांजी उहे साॻियूं मोहबतूं हुजनि तव्हां वाकई मणियादार हुजो अवां सुवारी सिंध जी सूंहं खे वधाईंदा हुजो शागिर्दनि खे सलाम हुजे यूनिवर्सिटियुनि में पढ़ंदा हुजनि कॉलेज में पढ़ंदा हुजनि प्राइमरी में पढ़ंदा हुजनि नर्सरी में पढ़ंदा हुजनि उन्हनि न्याणियुनि खे सलाम उन्हनि वालदेन खे सलाम जिन पंहिंजूं न्याणियूं पढ़ाए लिखाए मंज़िल ते पुॼाए हुजे पंहिंजे औलाद खे अवां सभिनी खे हुजनि वरी ॿियनि खे जेको हुजे तालीम ॾींदा हुजनि वरी उन्हनि खे अॻिते कंदा हुजनि उन्हनि सभिनीनि खे असांजो सलाम हुजे। हा सो इहे जेके मोहबतूं उस्ताद शागिर्द डॉक्टर जेके बि वकील ॿाहिरि जेके बि सभु हुजनि उन्हनि सभिनी लाइ मोहबतूं इज़हार प्यार हुजे सो हेरा मुरादा जो अॼोको जेको ही स्पेशल जेको प्रोग्राम हुजे 3 डिसंबर सिंध रहे आबाद जे सिरे हेठि थींदो हुजे सो असां केक सां शुरूआत कई हुजे ही रंग वरी हितां खां असां हैदराबाद खां निकिरंदा हुजूं हैदराबाद जूं रेलियूं पोइ कराची पंहिंजे जेका भिटाईअ जी भूमि हुजे कराची सेवा कर समुंड जी जिथे जर वहे थो जाल वाह वाह हाय हाय सेवा कर समुंड जी सो समुंड जे उन छोलियुनि खे बि ॾिसण वेंदा हुजूं ऐं हाय हाय भिटाईअ त वणजारियुनि खे बि ॻायो हुजे उहे समुंड वारियूं वणजारियूं सो उहे कीअं कंदियूं हुजनि त ही ॾींहं हुजनि ख़ुशीअ वारा ऐं वणज वापार ते वेंदा हुजनि त पोइ वणजारी छा चवंदी हुजे भिटाई साईं वणजारी थी पाण ॿुधायो हुजे सेई जो बन ॾींहं ही रंग हुजनि सेई जो बन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया रुआ रहन न सुपरी आयल करियां कीअं मूंखे चाढ़े चीअं वियो जारो ओहरे सो कॾहिं कॾहिं ख़ुशियूं हुजनि त ख़ुशियुनि में माण्हू वेंदो पंहिंजे ॿिए सां मिलण जुलण त उन में ख़ुशीअ में बि माण्हू रोई पवंदो हुजे अॼु असांजूं अखियूं ईअं हुजनि ख़ुशीअ में अव्हां जे लाइ अव्हां वाकई जेके ॾेह वासिन सिंध वासिन परॾेह वासिन जापान में अमेरिका में दुबईअ में जिते जिते सऊदीअ में जिते जिते न ॾियारे खे मल्हायो हुजे उन्हनि सभिनी खे सलाम हुजे अव्हां लाइ नेक तमन्नाऊं दुआऊं हुजनि साल हमेशा जित रहो ख़ुशि ऐं सलामत रहो जुग जुग जीअंदा हुजो ऐं पंहिंजी हिन सिंध धरतीअ जा इहे ॾींहं खिली करे झूमी करे मल्हाईंदा हुजो सो हाणे जीजल सिंध खां जीजल खे असां दुआ में यादि कंदे जीजल सिंध जी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछर ऐं आचर रामो इरादा अवां जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हुजनि सो हीअ जेका अॼोकी हीअ रिहाण हुजे हीअ जेका स्पेशल ट्रांसमिशन सकाफ़ती ॾियार जे हवाले सां हुजे इन्हनि सां जिन सहकार कयो हुजे उन्हनि मोहबत जो इज़हार कयो हुजे इन ट्रांसमिशन सां सिंध जे सकाफ़ती ॾियारे सां उन्हनि सभिनी लाइ बि असां दुआ गूंजूं पर वेंदे वेंदे मास्टर वली ऐं दीबा कमल जो आवाज़ हुजे हाय हाय तालीम ज़िंदाबाद हुनर ज़िंदाबाद तालीम ज़िंदाबाद हुनर ज़िंदाबाद इहो अवां सभिनी जे नाम कंदा हुजूं राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजूं हा हा बी मुंहिंजो काफ़ियो ख़राब न कंदी हुजे इहो मूं ठाहो हुजे ठाहियो हुजे कलाम ॻाईंदो हुजे इहो कहिड़ो ठाहिजो पुछ तालीम ज़िंदाबाद
हुनर जिंदाबाद, वाह। तालीम जिंदाबाद, हुनर जिंदाबाद, सिंध रहे आबाद। सदा। वाह 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 वाह। तू मां सारी कया, तू मुझे सारी हाय, हथ ॾींदो हुजे। वाह 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 हाँ। वाह वाह वाह। तालीम जिंदाबाद, हुनर जिंदाबाद, सिंध रहे आबाद। सदा। हाय हाय, इहे तरह जरा तालीम पिराईंदा हुजो, हुनर कंदा हुजो, पोइ सिंध आबाद रहंदी जिंदाबाद हुजे। थींदी हुजे। सो असां अवां लाइ दुआगो हुजूं। सो सॾ में सॾ हुजे, राम राधा मेहरान टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजे। जाॾे पेर हुजे, साॾे खेर हुजे, हक़ मौजूद, सदा मौजूद। जिए लतीफ़। जीअं लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे, साथ सलामत हुजे, सिंध सलामत ऐं हुजे, अॼु भिटाई- सिंध रहे आबाद सदा। बेटाई जे बेत सां मोकिलाईंदो हुजां त साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद हाय करी। हाय हाय। वाह वाह।